सिंध हाई कोर्ट हैदराबाद डीसी जामशोरो के छंड पटींदे चयो आहे त जंहिं ॿेड़ी में वॾो वज़ीर सवार हुजे ऐं उन जो पेट्रोल ख़त्म थी वञे छा इन खे बहितर कारकर्दगी पिया सॾियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर GM चांडियो मूजिबि सिंध हाई कोर्ट बोर मुतासिरनि जी सहायता न थियण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान डीसी जामशोरो खे छंड पटी। डीसी जामशोरो रिटायर्ड कैप्टन फरीदुद्दीन मुस्तफ़ा रिपोर्ट पेश कंदे दावा कई त ज़िले में का बि शिकायत नाहे। जस्टिस अमजद अली सिहतो कावड़ ज़ाहिर कंदे चयो त जेको डीसी वॾे वज़ीर जे दौरे खे अहमियत न ॾिए ऐं अदालती हुकुम बावजूद पेश न थिए उन मां कहिड़ी उम्मीद रखी सघिजे थी। अदालत चयो त डीसी साहब तव्हांजी कारकर्दगी ख़राब आहे। पापे जे थेले ऐं हिक जूस लाइ बोर्ड मुतासिरनि जी तस्लील करियो था। तव्हांखे दरबदर थियल माण्हुनि जो को बि अहसास नाहे। अदालत डीसी खे चयो त हाणे कंहिंखे लठ लॻे त SSP अदालत में हूंदो। डीसी जामशोरो तरफ़ां वॾे वज़ीर मुराद अली शाह जी ॿेड़ीअ जो पेट्रोल ख़त्म थियण जी तरदीद कई वई, जॾहिं त गुज़िरियल ॾींहुं CM हाउस जे तर्जुमान तस्दीक़ कई हुई त वॾे वज़ीर जी ॿेड़ी जो तेल ख़त्म थियो हो। अदालत हुकुम ॾिनो त बोर्ड मुतासिर औरतूं पेट सां आहिनि उन्हनि लाइ फौरी तौर ते टेंट सिटी में अस्पतालूं क़ाइमु कयूं वञनि। हैस्को खैन फौरी तौर बिजली फ़राहम करे। बाद में अदालत ॿुधणी 20 सेप्टेम्बर ताईं मुलतवी करे छॾी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।